JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेरी जी अॻुवाणीअ में शहीद जान मोहम्मद महर जे सफ़ाक क़ातिलनि ऐं सहूलियतकारुनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारण ऐं शहीद जे नाहक खून खे इंसाफ़ ॾियारण लाइ एहतिजाजी रैली कढी वई, जेका नवाब शाह प्रेस क्लब खां शुरू थी शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी ॿीहर नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेरी, ज़फ़र अली चांडियो, वली मोहम्मद जोखियो, अकरम चांडियो ऐं ॿियनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त सिंध मुतहरिक सहाफ़ियुनि लाइ मक़तल गाह बणिजी चुकी आहे। कानून जी गिरफ़्त ख़तमु नज़र अची रही आहे। इहो ई सबबु आहे जो कॾहिं अज़ीज़ मेमून त कॾहिं असगर खंड, कॾहिं जानमो महर त कॾहिं अजय लालवाणी शहीद कया वञनि था। हिननि चयो त जान मोहम्मद महर हक़ सच लिखंदड़ सहाफ़ी हो। जेकॾहिं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त एहतिजाज खे वधायो वेंदो। मुज़ाहिरे में शरीक थींदड़नि क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़।